अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। चनाइन ते जह वक्त घुरायो त हलिया ईंदासीं, जह वक्त घुरायो त हलिया ईंदासीं, महफ़िल खे मचायो त हलिया ईंदासीं। ही मेड़ खुशियुनि जा त सवें बार अचनि पिया, सूर्य ते सॾायो त हलिया ईंदासीं। तक़रीब जो आगाज़ कयूं था लाखीणे लतीफ़ भिटधणीअ जे शेर सां त जे तूं बेतभाई, जे तूं बेतभाई से आयतूं आहिनि, जे तूं बेतभाई से आयतूं आहिनि, नियो मन लाइन पिरियां संदे पार ॾे। इमदाद ओठो उन जी मां तव्हांखे जदोजहद जी कहाणी छा ॿुधायां। हू पंहिंजे ज़ात में हिकु मुकमिल कहाणी आहे, हिकु मुकमिल किताब आहे। उनजो हिकिड़ो वॾो दर्दीलो जोखम जो सफ़र आहे, जंहिंजे में हुन हणा वणा महिनतूं कयूं आहिनि, कशाला कया आहिनि, कॾहिं ज़ालिम जे आॾो सिर न निवायो आहे ऐं हिकिड़ी वॾी जदोजहद खां पोइ अॼु लंडन में पहुची हिकु रेडियो क़ाइमु कयो आहे, जंहिंजो नालो आहे वॉइस ऑफ सिंध। वॉइस ऑफ सिंध जा अॼु अल्हम्दुलिल्लाह 6 साल पूरा थिया आहिनि। नंढड़ो अबहम ॿार वॾो थी 6 सालनि जो थियो आहे। पर हिकिड़ी ॿी ख़ुशख़बरी तव्हांखे ॿुधायां त अॼु रेडियो वॉइस ऑफ सिंध सां गॾु अदा इमदाद जी बि बर्थडे आहे। जनम ॾींहं जो लखे मुबारक। भिटधणी तुंहिंजे वतन ते काल्ह जे हाया हली, भिटधणी तुंहिंजे वतन ते काल्ह जे आया हली, सूर ॾींदा ई रहिया पोइ बि जीअ में जालींदा रहिया। भिटधणी तुंहिंजे वतन ते काल्ह जे आया हली, सूर ॾींदा ई रहिया पोइ बि जीअ में जालींदा रहिया। सिंध जे जोगियुनि जिया ॿिया सिर फिरिया काथे सॼण, सिंध जे जोगियुनि जिया ॿिया सिर फिरिया काथे सॼण, ॾंग खाईंदा रहिया पोइ बि नांग पालींदा रहिया। ऐं इहो ॾंग खाइण वारो इंसान अदा इमदाद ओढो, जंहिं उहे ॾंग उहे सूर सिर्फ़ु पाण कोन खाधा, उनजे सॼे ख़ानदान उहे ॾंग खाधा ऐं उन्हनि जे ज़हर खे बर्दाश्त कयो ऐं मुड़स्तीमो ॾिनो। ख़ुशियूं जोश जज़्बा, ख़ुशियूं जोश जज़्बा उजाला कंदासीं, ॿारे गीत ॾियाटियूं मशाला कंदासीं, ॻाए गीच गाना जमाला कंदासीं। तूं रुगो पंहिंजे अचण जी पक ॾे, छॾे ॾे असां ते त छा छा कंदासीं। असांजे विच में असांजो मोहतरम भाउ डॉक्टर ज़ियाउद्दीन शेख साहब मौजूदु आहे। पाण प्रेसिडेंट आहिनि सिंधी डॉक्टर्स एसोसिएशन जा। मूंखे नर्स कंदसि त महिरबानी करे हिते अचनि ऐं अची असां सां 2 लफ़्ज़ कुर्ब जा ॻाल्हाइनि। महिरबानी। महिरबानी दी। कुझु ॾींहं अॻे जॾहिं इमदाद ओढो साहब ॿुधायो हुयो अॼु जे लाइ, त उन महिल इहो त ऑप्शन ई कोन हुयो त हिन में न ईंदुसि। अचिणो त ज़रूरु हुयो, पर पोइ अहसासु थियुमि त असांजी जेका ऑर्गेनाइज़ेशन आहे सिंध डॉक्टर्स एसोसिएशन, उन जी नुमाइंदगी बि करणी पवंदमि ऐं उन जे लाइ ज़रूरु अचिणो पवंदो। सो हाज़िर आहियां ऐं तव्हांखे रेडियो वॉइस ऑफ सिंध जे लाइ ऐं तव्हांखे पंहिंजी सालगिरह जे लाइ लख लख वाधायूं। असां हिकिड़ी नंढड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहियूं जंहिंजी तव्हांखे चङी तरह ख़बर आहे। पंहिंजे तरफ़ां बसार जेको कुझु थी सघियो आहे कंदा रहिया आहियूं ऐं आईंदा बि इंशाअल्लाह कंदा रहंदासीं। मूंखे इन में कंहिं क़िस्म जो को आर न आहे त मां तव्हांजे लाइ
मां इहो चई वञा त तव्हांजे लाइ तमामु घणी इज़त आहे जो हिकिड़ो लोन क्रूसेडर थी ॼण हिन माहौल में, हिन दुनिया में, हिन समाज में तव्हां अकेले सिर सिंध जो झंडो खणी बीठा आहियो ऐं बावजूदु एतिरनि मुश्किलातुनि जे ऐं तकलीफ़ुनि जे उहो कमु कंदा रहो था। अलाह साईं तव्हांखे अञा बि हिमत ॾे, ज़िंदगी ॾे, सिहत ॾे जो इहो कमु जारी रहे। अॼु अञा वधीक ख़ुशी थी अथमि जो तव्हां टीवीअ जो ऐलान कयो आहे त उहो बि शुरू कयो था। इहा वक़्त जी ज़रूरत आहे ऐं नेचुरली असांजे लाइ सिंधी माण्हुनि जे लाइ, सिंधी काज़ जे लाइ कंहिं न कंहिं क़िस्म जी नुमाइंदगी मीडिया में तमामु ज़रूरी आहे। ऐं जीअं तव्हां पाण ई सवेर ॿुधायो त पाकिस्तान में जेके सिंधी मीडिया आहिनि उहे झुकी विया आहिनि चइजे या मसलियत में अची विया आहिनि चइजे, उहे ओड़े क़िस्म जो आवाज़ु कॾहिं बि न उथारे सघंदा जेको तव्हां हिते वेही ऐं उथारियो था। जेका बि सिंध सां बेसागाती थिए थी उन जे ख़िलाफ़ या जेको आईंदह जे चङे जे लाइ जेको आवाज़ु तव्हां उथारियो था, अलाह साईं तव्हांखे उन जो अजुर ॾींदो। असांजे तरफ़ां तव्हां यकीन ॼाणिजो त जेकी बि कुझु थी सघियो उहो इनशाला ज़रूरु कंदासीं। ॿी हिकिड़ी ॻाल्हि मां हिते चई वञा त हिन मुल्क में जेके सिंधी असां वेठा आहियूं उहे घणो करे सभई टैक्स पेयर आहियूं ऐं इमदाद ओडे साहब हिकिड़ी चैरिटी बि रजिस्टर कराई आहे जंहिंमें जेकॾहिं तव्हां पंहिंजे पैसनि मां कुझु कंट्रीब्यूट कंदव या ॾींदव त उन ते तव्हांखे टैक्स रिलीफ में मिली थो सघे। मां इमदाद ओडे साहब खे अर्ज़ु कंदुसि त उन चैरिटीअ जो नालो ऐं डिटेल पधरा करे त जीअं इहो हिकिड़ो असांखे रस्तो मिली सघे जंहिंमें कुझु न कुझु असांखे बि फ़ाइदो थिए ऐं प्लस उहा चैरिटी बि HMRC मां या जेके टैक्स वारनि मां उहो जेतिरा बि पैसा अचनि उन जो 20% क्लेम करे सघे थी। त इहा हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधाइणी हुई। असांजो घणो वक़्तु न वठंदुसि। महिरबानी अदा डॉक्टर ज़िया शेख साहब जन। दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंधी कम्युनिटीअ जो क़ौमी, समाजी ऐं सक़ाफ़ती तर्जुमान जी हैसियत में कमु करे रहियो आहे। मुख़्तलिफ़ प्रोग्राम ऐं लोक मौसीक़ी वसीले दुनिया जे सिंधियुनि खे हिकु लड़ीअ में पोइण जी कोशिश करे रहियो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे सिंधी वॾे अंग में ॿुधी रहिया आहिनि। रेडियो खे अञा वधीक बहितर प्रोग्रामनि में मुस्तक़िल बुनियादनि ते हलाइण लाइ सिंधी कम्युनिटी पारां माली सहकार जी ज़रूरत आहे। सिंधियुनि जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर निज सिंधी कम्युनिटी बेस्ड रेडियो आहे। माली सहकार लाइ बैंक अकाउंट जा तफ़सील रेडियो जी वेबसाइट ते मौजूद आहिनि।